टाउन कमेटी कड़ियो घंवर फ़क़ति नाले में अवामी भलाई जो इदारो बणियल गुज़िरियल साल 17 जनवरी खां हलफ़ खयल बलदियाती नुमाइंदनि जिथे पंहिंजनि इलाइक़नि में कमु करायो आहे, उते ई ज़िले बदीन जे टाउन कमेटी कड़ियो घंवर 20 महीननि दौरान मिलंदड़ फंडनि मां ₹1 जो तरक़ियाती कमु बि नाहे कराए सघियो। हर महीने OZT फंड जी मद में मिलंदड़ 76 लख पिण हर महीने बिना कम जे ख़र्च थियण लॻा, जंहिंमां सिर्फ़ 14.5 लखनि जा पघार मुलाज़मनि मां सिर्फ़ 14.5 लखनि जा पघार मुलाज़मनि खे ॾिना वञनि था। मौजूदा चेयरमैन गुज़िरियल दौरे हुकूमत में बि चेयरमैन रही चुको आहे, पर संदसि कारकर्दगी बहितर नाहे रही। सॼो शहर गंदगी जे ढेर सां भरियल, शहर में पाणी निकाल लाइ क़ाइमु कयल 2 पंपिंग स्टेशनुनि मां हिकु गैर फ़ाल बणियल, शहर में क़ाइमु वाटर सप्लाई जा तलाउ पिण नाकारा। शहरियुनि मुतालबो कयो त जल्द खां जल्द नोटिस वठी शहर लाइ आयल फंड्स शहर जे तरक़ी लाइ ख़र्च कया वञनि। ॿी सूरत में टाउन कमेटी ख़िलाफ़ एहतिजाजी तहरीक हलाई वेंदी। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।